उन हिते ॻाल्हि हिकिड़ी कड़ी त उन आयो उहो मौलवी साहिबु तमामु वॾी हिकिड़ी कार ते साईं सफ़ा ज़ीरो कार सफ़ा ईअं सम्झो मां चवां थो सफ़ा बसि नई लथी हुई त मौलवी साहिबु चढ़ी आयो। उन मौलवी साहिबु वेठे वेठे ॻाल्हि कई त उन कार जे पोयां मां बि ॾिठुमि त उहो कारो पादर बदल हुयो ज़ीरो कार जाॾो। हुन मौलवी साहिबु ड्राइवर खे चयो अरे हे छा भला हे कहिड़ी भला शराफ़त आहे छो पादर बदल अथव? चई साईं मां बि इन शइ खां ख़िलाफ़ु आहियां, मां त ड्राइवर आहियां न, पर मालिक चयो आहे इहो कारो पादर बधंदासीं त हे कार एक्सीडेंट खां बची वेंदी। पोइ वरी मालिकनि खे चई मां चयुमि मालिकनि खे उहो बि को ड्राइवर जेको सफ़ा को मुश्की कारे कलर जो हुयो। हुन चयो बेटा मां हेॾो सारो कारो आॾो वेठो आहियां, हेॾो सारो कारो मां हेॾो सारो 8 फुट जो वेठो आहियां, मूंखे ॾिसी करे बसि नज़र न लॻंदी न बाक़ी पादर न। चए न यार पादर में वॾो करेंट आहे। चए मां घणो कुझु सम्झायो न, हेॾो सारो शीदी मां वेठो आहियां आॾो ड्राइवरिंग ते, अगरि कोई माण्हू ॾिसंदो पहिरियों नज़र माथे पवंदी पोइ कार ते पवंदी, कार खे नज़र न लॻंदी। चए न उन्हनि चयो त हिनखे बसि पादर ॿधणो आहे। हे शिरक आहे, इन खां मुस्लमान तौबा कनि, ग़लति अमल आहे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई।